जी। जेको ॾिसंदो यार ॾे असां घटि न कंदासीं। ओ जेको ॾिसंदो यार ॾे असां घटि न कंदासीं। ओ जवान थी विढ़ंदासीं जानी अज़ीज़ भट्टी चवे। कलाम पसंद कयो नवाब अकलानी, हाजी खान चाकरानी, बर्रो फैज़मंद कमरानी, जाफर रिंद, सरी खान अनवर खासकेली, सोहेल खासकेली, मनवर खासकेली, सरवर खासकेली, अब्दुल गनी खासकेली, थाने बुला खान खान, रहीम जान खासकेली, नंढो सईद खान खासकेली, वहीद खान खासकेली, शहबाज खासकेली, जेके दा दियार या दोस्तन, नंढो जवाद असांजी कंपनी जो मालिक आ, वो साम्हूं वेठो आ। आज किसी छा पियो चए? ओ जे अखी विधी मुंहिंजे यार में हूंदो टंगी लवण जी टार में। जै अखी विधी मुंहिंजे यार में हूंदो टंगी लवण जे टार में। अरे दोन जे यार में अखि विझे को उहो भला ॾस कीअं बचे पो। अरे ईंदसि फोटू अख़बार में हूंदो टंगी लवण जी टार में। जै अखि विधी मुंहिंजे यार में हूंदो टंगी लवण जी टार में। बराबर एक भेरो जैसा जो सदाए तेरूनी के हथ जे लाए। एक भेरो जो साजो सदाए केरूनी के हथ जे लाए। वो कीअं घुमे बाज़ार में हूंदो टंगी लवण जी टार में। जवान जे यार में अखि विझे को उहो भला ॾस कीअं बचे पो। ॾिस फोटू को अख़बार में हूंदो टंगी लवण जे टार। जंहिं अखि विधी मुंहिंजे यार में हूंदो टंगी लवण जे टार में। खबर अथसि असां किरे के आहियूं अॻे ई बिना बिरे के आहियूं। खबर अथसि असां किरे के आहियूं अॻे ई बिना बिरे के आहियूं। हलियो वेंदो हिकिड़े ई वार में हूंदो टंगी लवण जे टार में। जवान जे यार में अखि विझे को उहो भला ॾस कीअं बचे पो। ईंदसि फोटू अख़बार में हूंदो टंगी लवण जे टार। जंहिं अखि विधी मुंहिंजे यार में हूंदो टंगी लवण जे टार में। मजीद हसनानी जंहिं मुंहिंजे एल्बम जी सिलेक्शन कई आहे चरियो शाइर आहे। ॾिसी छा थो चए? थाणे अहमद खान खां ॿुधई कहाणी हुयो चरियो मजीद हसनानी। थाणे अहमद